नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाड़ खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाड़ में लोड शेडिंग जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। हथरादू फाल्ट ॼाण 2 ॾींहं खां बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल न थी सघी है। केतिरनि मस्जिद में वुज़ू करण जो पानी ख़त्म थी वियो है। केतिरा ई सड़ियल ट्रांसफार्मर 2 हफ़्ते गुज़रण बावजूद ठही न सघिया। वावडा वारनि तरफ़ां फी ट्रांसफर 50,000 रुपए जी घुर। ॿिए पासे इहे इतला आहे त खानवाड़ फीडर हिकु प्राइवेट माण्हू खे ठीके ते ॾिनो वियो आहे, जंहिं कुंडी लॻाइण जा रेट मुक़ररु कया विया आहिनि। फी घर 300, फी दुकान 500, होटल 2000 ऐं अटे जी चक्की 3000 रुपया मुक़ररु कया विया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था जावेद मल्ला जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, खानवाड़ शहर में लोड शेडिंग जो आज़ार ख़त्म न थी सघियो। हथरादू फाल्ट ॼाण आहे। लगातार 2 ॾींहनि खां बंदि कयल बिजली अञा ताईं बहाल न थी सघी। केतिरनि ई मस्जिदनि मां वज़ू करण जो पानी ख़त्म, जॾहिं त हितां जे शहरनि खे जुमे नमाज़ दौरान वज़ू करण में पिणु तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। जॾहिं त खानवाड़ शहर में हथरादू फाल्ट ॼाण आहे। रोज़ाना 20 खां 22 कलाक लोड शेडिंग कई वञे थी। ॿिए पासे खानवाड़ शहर जा केतिरा ई ट्रांसफार्म लगातार 2 हफ़्तनि खां सड़ियल पिया आहिनि, जेके अञा ताईं न ठही सघिया आहिनि। इहे इतला पिणु आहिनि त खानवाड़ शहर में सोनारा बाज़ार, कुंदर महला ऐं नेशनल बैंक वारो ट्रांसफार्म 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि अञा ताईं न ठही सघियो आहे। ॿिए पासे इहे इतला पिणु आहिनि त वापदारनि तरफ़ां 50,000 रुपया फी ट्रांसफार्म घुरिया वञनि था, जेके न ॾियण जे करे उहे ट्रांसफार्म अञा ताईं न ठही सघिया आहिनि। ॿिए पासे लोड शेडिंग जे करे हितां जा केतिरा ई दर्जी, धोबी, इलेक्ट्रीशियन ऐं मोबाइल कम्यूनिकेशन वारा पिणु बेरोज़गार थी रहिया आहिनि। जॾहिं त इहे इतला पिणु आहिनि त खानवाड़ शहर जे लाइनमैननि ऐं लाइन सुपरिटेंडेंट कदीर कायर जे मिली भगत सां खानवाड़ फीडरो हिकिड़े प्राइवेट माण्हूअ खे ठीके ते ॾिनो वियो आहे, तंहिंजे करे हथरादू माण्हुनि खे वाधू बिल मोकिले कुंडी हणण ते पिणु मजबूर कयो वञे थो। जॾहिं त खानवाड़ शहर जे लाइनमैननि तरफ़ां फी घर 300 खां 500 रुपया मुक़ररु कयो वियो आहे ऐं जॾहिं त दुकानदारनि में फी दुकानदार 500 रुपया वरिता वञनि था। जॾहिं त होटलुनि खां पिणु 2000 रुपया हर महीने उगाड़िया वञनि था। ऐं ॿिए पासे खानवाड़ शहर जे लाइनमैननि तरफ़ां अटे जे चक्कियुनि ऐं गैरेज मालिकनि खां 5000 रुपया हर महीनो मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त अटे जे चक्कियुनि खां पिणु 30,000 रुपया हर महीनो वरिता वञनि था। ॿिए पासे खानवाड़ शहर जा लाइनमैन ऐं लाइन सुपरिटेंडेंट कदीर कायर कखरपतीअ मां अरबपति बणिजी विया। जॾहिं त खानवाड़ शहर जे माण्हुनि MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह ऐं MNA सैयद इबरार हुसैन शाह खे पिणु मुतालबो कयो त नोटिस वठी खानवाड़ शहर जो फीडर बहाल करायो वञे। जावेद मल्ला, अवामी न्यूज़, खानवाड़।